सुपत भरिया सुपरी कुपत कीम करियो, सुपत भरिया सुपरी कुपत कीम करियो, थोड़े घणे ॾींहं माण्हू वञनि मरियो, तेसी कुर्ब करियो जेसी जीअर आहियूं जहान में। अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात, प्रोग्राम महरान जा रागी साण करे आऊं आहियां जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच साॻी सिक ऐं पुरखुलूस जज़्बन सां। जी मुंहिंजा साईं, अॼु महरान जे रागी में हिकु तमामु वॾे नाले खे यादि कबो, उनजी शख़्सियत ते ॻाल्हाइबो, तमामु वॾो नालो, पर उन खां अॻु में आउं चाहींदुसि त हस्बे दस्तूर हस्बे मामूल असांजो म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीम मिर्ज़ा साहब मौजूदु आहे, उनजो तव्हां सां तारुफ़ थिए। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तॾहिं सेठ आहे साईं, ख़ुशि आहियो? सभु ख़ैर? बिल्कुलु। गुज़िरियल हफ़्ते साईं जेके प्रोग्राम पंहिंजो थियो, तमामु दोस्तनि उनखे पसंदि कयो ऐं पाण हिकिड़ी नंढड़ी कोशिशि कई त असां पंहिंजे ॿिनि वॾे सिंध जे नालनि खे यादि कयो। अॼु नसीर साहिबु महरान जे रागी जे सिलसिले खे अॻियां वधाईंदा, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। ऐं तव्हांखे ख़बर आहे त के माण्हू बरमला इहो चवनि था त जेकॾहिं सिंधी गायकी जे हवाले सां को नालो ईंदो गवईअ जे हिसाब सां, जेको सिंधी जेके बिल्कुलु ठेठ सिंधी चइजे, बाबा सिंधी हो इहो, कंहिं तालुक माना कंहिं ॿिए ॿार सां को तालुक कोन हो, पोइ बरमला इहो इज़हार कबो त उहो उन जो नालो हो ख़ान साहब अलाॾिनो ख़ान नूनारी। ख़ान साहब अलाॾिने ख़ान नूनारी जी शख़्सियत ते, उनजे फ़न ते दोस्तो गुफ़्तगू कंदासीं, उन ते कंट्रीब्यूशन पेश कंदासीं, पर छो न उनजो ॻायल ही कलाम ॾिसो ऐं ॿुधूं था, उन खां पोइ वरी गुफ़्तगू कंदासीं। मर्दन मर की सिर ते जायो, इश्क जो बार उमाल की आयो, मर्दन मर की सिर ते जायो, हद न पहुंचे हटे हटे मौला, हद न पहुंचे हटे हटे मौला, शाम इन्हें गुज़रान में सब दिया ना सते सते वो मपिया के मैदान सब दिया ना सब दिया ना सते सते वो लोक मलामत ओ फिर ते प्यारे लोक मलामत पल्लव में पाए लगा पास लते लते मौला, लगा पास लते लते रहा नब्बे नकीन गुजार में दिया नासत पल्लव में पाए लगा पास लते लते मौला, लगा पास लते लते रहा नब्बे नकीन गुजार में सब दिया नासत रोशन रंग जही लावे फिर हो बात तो पान भला रोशन रंग जही लाए फिर हो बहादुर तो पान भला, लागा पास लते पूरल दर तो पटे पटे जदी इसको के इंसान हुए दिया ना सते दिया ना सते
वेलकम टू बैक जी नसीर साहब सब कीअं न भायो जेको मूं शुरू में हिन कलाम खां अॻु में तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि ॿोल कई त काफ़ी दोस्त चवनि था त सिंधी गायकी जे हवाले सां जेकॾहिं सिंधी असांजो जेको रागी हुयो माना त जंहिंजो प्योरली क्लासिकल रंग में नालो अचे थो उहो हिन असांजे फनकार जो अलादीन खान नूना जो तव्हां इन खे कीअं था ॾिसो तव्हां बेशक दुरुस्त चयो त असां वटि जेके बि वॾा वॾा गवैया बरे सग़ीर जा पैदा थिया आहिनि या असीं उन्हनि खे घिराणे जे हवाले सां पोइ वरी उनजी शनाख़्त थी वञे त हीउ पटियाला घिराणो आहे जंहिंमें अली बख्श खान ऐं उस्ताद आशिक़ अली खान फतेह अली खान उस्ताद अमानत अली फतेह अली हीउ पटियाला घिराणो हिकिड़ो वाज़े सॾिजे थो ऐं वरी शाम 84 में असीं अचूं त वरी इहो बि मशरक़ी पंजाब आहे जिते उस्ताद नज़ाकत अली सलामत अली पैदा थियनि था किरियाना बि हिकिड़ो इलाइक़ो आहे जिते ख़ानसा अब्दुल करीम ख़ान ऐं मलका मौसीक़ी रोशन आरा बेगम पई पैदा थिए वरी जेकॾहिं दहली असीं ॾिसूं त उते असांखे अमीर ख़ुसरो जे मौसीक़ीअ जे हवाले सां दहली घिराणो जंहिंमें शाहिद दहलवी साहब ऐं मामन ख़ान बुंदू ख़ान सारंगी नवाज़ इहे वरी दहली घिराणे वारा सॾिजनि पिया हाणे इहो त सॼो थियो वञी रंग हिंदुस्तान जो ठीकु आहे उन्हनि मां घणे में घणा जेके ग्वालियर जा वरी सिंध में अचनि पिया ऐं पंहिंजो मस्कन उत्तर सिंध जे शहर शिकारपुर खे बनाए छाकाणि त हिन वक़्तु जीअं कराची आहे तीअं पंहिंजे ज़माने में शिकारपुर हिकिड़ो तर हो वॾो शाहूकार शहर हो जिते दुरिया वाणिया ऐं वॾो ट्रांज़िट हूंदी हुई माण्हू कोयटा चमन खां अफ़गानिस्तान उते वञनि पिया त उन रस्ते ते वॾी आमद रफ़्त हुई त इन करे ख़ुशहाली तमामु घणी हुई ऐं तरक़ी बि घणी हुई बिल्डिंगूं हुयूं राग रिहाणे जूं महफ़िलूं मांडा थिएटर ठीकु हाणे इहो त थियो उत्तर सिंध जो उहे गवैया जेके असांजे बेसिकली सिंधी ॿोली ॻाल्हाइण वारा कोन आहिनि उस्ताद मंज़ूर अली खान जो घिराणो जमालो खान सैंडो खान उस्ताद उमेद अली खान वारा वरी हैदराबाद में अची उन्हनि रहिया खानसा मुबारक अली खान वारा वरी कराचीअ में वञी रणछोड़ लाइन या ईअं चइजे त ली मार्केट या हिन एरिया में वञी रहिया पर हीउ जेको असांजो उत्तर सिंध जो जेको ख़ासि ख़ूबसूरत दरिया आहे सिंध जो शहर आहे रोड़ीअ जी कंहिं माड़ीअ मां तव्हां बीह ॾिसो त दरिया सिंध जो तारनि भरी राति में जेको जलवो आहे त उनखे ॾिसण सां ख़ुदि ब ख़ुदि माण्हू रागी थी वञे ख़ुदि ब ख़ुदि शाइर थी वञे ख़ुदि ब ख़ुदि जमाल पसंदि थी वञे त उते ई जेको अॼु जो असांजो फनकार आहे अलादीन नूनारी साहिबु हाणे नूनारी असांजो ख़ालिस समाट क़ौमूं ज़ातूं आहिनि ऐं ईअं चइजे त इंडिजीनियस आहिनि जेके असांजी धरतीअ जे सिंध जे मिटीअ जे पनोड़े मां पैदा थिया त असांजो इहो जेको अलादीन नूनारी आहे इहो को मीरासी या मीरास में आंदल या गवैया ख़ानदान या ख़ानसाबनि जो औलाद त कोन्हे हू हिकिड़े हारी हिकिड़े पोरियत जो औलाद आहे पर कुदरत हुन में गुण छा ॾिनो आहे गले वारो गुण ॾिनो आहे माना हलंदे घुमंदे फिरंदे हुनखे हवाउनि फज़ाउनि रोड़ीअ जे एटमोसफियर में ॻाइण जो शौक़ु थियो आहे ऐं अलादीन खे चवनि था त उनजे माइटनि चयो त बाबा तूं त हारीअ जो पुटु आहीं तूं छा पियो थो वेठो करीं पर ॾिसो त वणनि जे हेठां दरिया जे किनारे ढगियुनि में हुन सां बकरियुनि सां घुमंदे फिरंदे हुनजी रियाज़त जो जेको सफ़र आहे उहो हुनजो शुरू थिए पियो सो बिलाख़िर एतिरी जा हुन महिनत कई आहे त उस्ताद बुखारीअ चयो आहे त माण्हू रोई घुरंदा आहिनि इज़त दौलत शोहरत कुदरत मुर्की चवंदी आहे महिनत 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 असांजो हीउ जेको गवैयो आहे उस्ताद अलादीन खान खान साहब अलादीन खान नूनारी उहो पंहिंजी महिनत सां ठहियो आहे ऐं हीउ 1920 21 22 जो सन आहे 20 सदीअ जो ॿियो ॾहाको आहे जॾहिं हिक खां हिकु अदबी शख़्सियतूं बि हुन वक़्तु पैदा थियनि गायकी तमामु वॾी उरूज थियो मिसाल शेख हयात शिकारपुर में पैदा थिए हेॾां खाई कासिम में नवाबशाह में असांजो नारायण श्याम ॿ वॾा अज़ीम 20 सदीअ जा शाइर पिया पैदा थियनि जमाल अबड़े जहिड़ो अफ़साना निगार पियो लाड़काणे में पैदा थिए अयाज़ कादरी पियो पैदा थिए
किशन चंद बेवस पियो उते पैदा थिए लाड़काणे में, हरी दिलगीर पियो पैदा थिए, खीलदास फानी पियो असांजो, तो एॾो हसीन एटमॉस्फेयर है अशरफ जो उन्हनि में उस्ताद मंज़ूर अली खान त पोइ वरी 1927-26 में पियो पैदा थिए, त ख़ान साहब नूनारी जेको उन खां पहिरीं आहे जेको इन्हनि गवैयनि खे ॿुधे पियो, हू बरे सग़ीर जे गवैयनि खे ॿुधे पियो, मिसाल आशिक़ अली खान खे ॿुधे पियो, हू उमेद अली खान खे ॿुधे पियो, हू असांजे वॾनि जेके अमीर अली इंदौर वारो, जेकॾहिं इहो नालो वरितोसीं त ॻाल्हि ख़तम थी वई, छाकाणि त हुनखे ज़हनी तौर से अशरफ तव्हां जेका कंपेयरिंग कयो था तव्हांजो बि हिकिड़ो आइडियल रोल मॉडल हूंदो, मुंहिंजा बि रोल मॉडल आहिनि, त आउं उन्हनि खे ॾिसां त आउं हीअं ॻाल्हायां त अॼु हिन खान साहब जो को कलाम ॿुधण खां पहिरीं आउं आख़िरी जुमिलो इहो थो ॻाल्हायां त हुनखे जंहिंजी गायकीअ इंस्पायर कयो आहे उन जे ततबे ते, उन जे ग्रामोफोन ते या उन खां उन सिख्या जेका वरिती आहे उहो अमीर अली खान आहे। वाह वाह, तमामु सुठो साहब तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधाई ऐं इंशाअल्लाह ताला वरी पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर छो न हिकिड़ो कलाम ॾिसजे ॿुधण गुफ़्तगू न। त दोस्तो तव्हीं असां गॾिजी ॾिसूं ऐं ॿुधूं था ख़ान साहब जो हीअ ॻाल्हि कलाम।
वेलकम टू बैक दोस्त साहब जेकॾहिं हाणे मूंखे तव्हां इजाज़त ॾींदो बिस्मिल्लाह ज़रूर तारुफ़ आहे दोस्तनि जे साम्हूं पेश कजे बेशक। त सिंध जी सरज़मीन जे क़दीम तारीख़ी शहर रोहड़ी राग वैराग वारो शहर बि आहे। हिन सदा मलूक शहर सूफ़ी शाइरनि जहिड़ो कर बैदल बेकस ऐं अमर जलील जहिड़नि इल्मी अदबी शख़्सियतनि खे बि जनम ॾिनो आहे। जॾहिं त बाज़ क्लासिकल गायक ऐं सदा रंगी रागी बि हिन शहर में आरज़ी ऐं दाइमी तौर ते क़याम पज़ीर रहिया आहिनि, जिन में ख़ान साहब आशिक़ अली ख़ान, अमीर ख़ान, अमानत अली ख़ान कुसूरी, खुर्शीद अली ख़ान के अलावा कुप्तो ख़ान, आबदा परवीन, सिंगार अली सलीम, जवाद जमन भट्ट, माई बेगम फ़कीरानी ऐं अलादीन ख़ान नूनारी शामिल आहिनि। अलादीन ख़ान नूनारी रोहड़ी तालुके जे हिकु नंढड़े ॻोठ में लाल बख्श नूनारी जे घर 1920 में जनम वरितो। संदसि बालकपण ऐं जवानी अबाणे ॻोठ में ई गुज़रिया। संदसि वालिद लाल बख्श तोड़े जो पोहित ख़ानदान वारो हो, पर पोइ बि काफ़ी कलाम ॻाईंदो हो ऐं तरह जे राग वैराग सिखण वारनि खे सिख्या पिणु ॾींदो हो। अलादीन ख़ान बालकपण में ई सुरीलो कंदरस थी वियो हो ऐं राग ॿुधंदे ई खेसि क्लासिकल राग ॿुधण जो शौक़ु थियो, सो रोहड़ी अची मुक़ीम थियो। राग वैराग जे ज़ौक़ शौक़ खेसि ॻोठ में टिकण ई न ॾिनो ऐं रोहड़ी में हिकु नंढड़ी होटल खोले वेही रहियो, महज़ इन लाइ त जीअं हूअ वेझड़ाई खां रागी ॿुधी सघे, जेके रागी तमामु वॾा हूंदा हुआ ऐं रागियुनि सां मुलाक़ातूं करे सघे। ॾिसंदे ॾिसंदे अलादीन ख़ान जी इहा नंढड़ी होटल राग ऐं वैराग ऐं रागियुनि जो मर्कज़ बणिजी वई ऐं आख़िरकार उस्ताद अमीर ख़ान खां शागिर्दी जो सॻो बदिराए पंहिंजे सुर जो सफ़र शुरू कयईं। उस्ताद अमीर ख़ान बर सग़ीर जो मशहूरु गवैयो हो, तंहिं अलादीन ख़ान खे राग जे उहे समूरा गुरपेच सेखारिया हुआ जेके हुन लाइ ज़रूरी हुआ। सो अलादीन ख़ान उस्ताद जी रियाज़त बाद तानपुरो कुल्हे ते रखी उस्ताद जे अंदाज़ तकल्लुम में काफ़ियूं कलाम ॻाइण लॻो त वरी आस पास जी महफ़िल में पिणु वञणु लॻो। सिंध काफ़ी में जेको रस चस ऐं मेठाज आहे सिंधी काफ़ीअ में, उन खां अक्सर क्लासिकल गायक बि मुतासिर थींदे ख़ुदि बि काफ़ियूं कलाम ॻाइण लॻा हुआ। उस्ताद आशिक़ अली ख़ान, बड़े ग़ुलाम अली ख़ान, खुर्शीद अली ख़ान ऐं अमानत अली ख़ान कुसूरी अहिड़ा क्लासिकल रागी आहिनि जिन सिंध में अची सिंधी काफ़ी खां मुतासिर थी शाहकार सिंधी काफ़ी कलाम ॻाया आहिनि। उहा हिकु मञल हक़ीक़त आहे त सिंधी काफ़ीअ में सुर जो रवाज आहे। भला शक त उस्ताद बेबो ख़ान वॾो ऐं बाद में अलादीन ख़ान नूनारी ऐं ख़ैर मोहम्मद ख़ान उन रुझान खे वधीक मशहूरु कयो त उस्ताद मोहम्मद जुमन वरी उन अमल खे वॾे पैमाने ते उरूज कयो। अॼु जा जेके बि फ़नकार सरगर्म में जेके आहिनि ऐं उहे पंहिंजो कलाम इस्तेमालु करे रहिया आहिनि, से बिला शक उस्ताद मोहम्मद जुमन खे फॉलो करे रहिया आहिनि। अलादीन ख़ान नूनारी वारे दौर में जॾहिं अञा सिंध में रेडियो जो क़याम अमल में न आयो हो त सिंध जे नामवर रागिन लाइ या त मेलनि मलाखणनि जी हांडनि मांडनि वारो प्लेटफॉर्म हो या वरी रिकॉर्डिंग कंपनी में रिकॉर्ड थियण जो शौक़ु। सो निहायती थोरा फ़नकार बम्बे ऐं कलकत्ते वञी रिकॉर्डिंग कंपनी में रिकॉर्ड थींदा हुआ। अलादीन ख़ान बि ख़ुशकिस्मत गायक हो जेको उन मयार ते पूरो लथो हो। 3 ॾींहनि में फ़ोननि ते हिज मास्टर वॉइस जा तयारु कयल रिकॉर्ड वॼंदा हुआ। शायदि उहो क्लासिकल मूसीक़ी जो दौर हो जिन फ़ोननि ते क्लासिकल मूसीक़ी जा ई रिकॉर्ड वॼंदा हुआ ऐं सिंधी काफ़ी बि क्लासिकल अंदाज़ में ॻाई वेंदी हुई। अलादीन ख़ान गॾियल हिंद जे राजान महाराजनि जी महफ़िलनि में बि वेंदो हो ऐं उतां तमामु घणा इनाम खणी ईंदो हो। अलादीन ख़ान चवनि था त उहो ज़ाकिर अहल बैत बि हो ऐं पूरो हुनखे पवंदो हो त हलंदे महफ़िल में तानपुरो पासे ते रखी मसाइब अहल बैत पढ़णु शुरू करे रोअण शुरू कंदो हो ऐं उन जी इन शइ खे ॾिसी उन जी इन अक़ीदत खे ॾिसी इलाही माण्हू रोई ॾींदा हुआ। अलादीन ख़ान नूनारी मसाइब पढ़ी रोइण खां पोइ बि सारे माहौल खे हू आबदीदा करे छॾींदो हो। सिंध जो ही सदा मलूक गायक सदा ई सिंधी लिबास ज़ेब तम कंदो हो। मथे ते पटको, जिस्म ते कोट ऐं शहपर हूंदा हुआ। सिंध में सिंधी क्लासिकल काफ़ी खे मशहूरु आम कंदड़ हिन सुरीले गायक जा पोयां ॾींहं गुमनामी में गुज़रिया ऐं संदसि लाॾाणे जी तारीख़ ऐं ॻोठ जी ख़बर तमामु घटि माण्हुनि खे आहे। इन लाइ संदसि हमसर चवनि था त शायदि हुन जे विसाल जो साल 1951 जो आहे। बहरहाल असां सिंध वासी हमेशह इहा दुआ कंदासीं त अलाह ताला हुनखे जन्नत जे आला बाग़नि में हुनखे
रखे छाकाणि त हुन सिंध जी वॾी ख़िदमत कई। नसीर साहब इहो सनाउल्लाह हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई त ही असां जेके फनकार आहिनि इहे पंहिंजे पूरनि वारा हूंदा आहिनि न, हिन पंहिंजा मिज़ाज पंहिंजा हूंदा आहिनि ऐं चवंदा त हिकिड़े ॾींहुं हिन जो जेको तबले वारो हो पर या तबले वारो उहो जेको हो सो विस्तरो हो ऐं मौलाई जे नाले मूंखे ज़हन में नालो कोन थो अचे बहरहाल उहो चवंदो हो ऐं उहो शागिर्द बणिजो हो ऐं तमामु उन सां घणो प्यारु कंदो हो त उनखे चई त हल त हलूं मौलाई वाढो ख़ैर शाइर हो बहरहाल। हा त सिर्फ़ु उन ॻाल्हि कई त हिकिड़े दफ़ा ख़ान साहिब उनखे खणी ऐं उन टाइम में त तव्हांखे ख़बर न को वीज़ा वीज़ा कोन हूंदा, हिकिड़ो मुल्क हूंदो सो हलिया विया बम्बई हलिया विया, उते जेका रिकॉर्डिंग कंपनी उते पहुता त उनजो जेको मूसीकार हो उहो हो मास्टर चंदर उन टाइम ते। मास्टर चंदर चवंदा ॿाहिरि वहियलु कंहिं कम सां त उते जेको माण्हू वेठो हुनखे ख़बर कान्हे हुन चयो बाबा आउं आयो आहियां कलाम ॻाइण लाइ, अची साईं हाणे आया पर असांजो उस्ताद जेको आहे सो मास्टर चंदर अची उहो तोखे ॿुधंदो हुन खां पोइ असां रिकॉर्ड तोखे कंदासीं त अची हा मास्टर चंदर मूंखे ॿुधंदो उन खां पोइ हू फ़ैसिलो कंदो ईअं चई कावड़ जी हलियो पियो त मास्टर चंदर चवंदा यकदमि आयो त उनखे ॿुधाई हीअ हिकिड़ो सिंध मां माण्हू आयो नी पार पता हू सम्झी वियो त हीअ त ख़ान साहिबु अलाह खां नूनारी पोइ वरी भॻो साईं पोइ चवंदा मास्टर जेको आहे सो हिनखे वञी ॻोल्हे हथु कयो ऐं पेरनि ते किरी पइजो ख़ान साहिबु तव्हांखे मूंखे मुंहिंजी अहिड़ी मजाल आहे तव्हांखे ॿुधां या तव्हांजो ऑडिशन कयां तव्हां वापसि हलियो पोइ वरी ॿुधायो सनाउल्लाह त हुन जेको ॿुधाई ॻाल्हि त हुन चयो साईं हाणे ख़ान साहिबु हिन में तक़रीबन 4.25 या 3.5 मिंट जो आहे टाइम तव्हांखे ख़बर फोन ते ग्रामोफोन ते हो त ख़ान साहिबु अलादीन खान नूनारी चयो त बाबा 3-5 मिंट अञा जेको आहे असांखे जेको आहे घणो थींदे लॻंदो आहे माना असांखे उहो पंहिंजो हिसाबु कंदा आहियूं मौसीक़ी जो ऐं पूरो कलाम की माना हिन में पोइ कंदो पोइ चई ॾाढो माना तमामु जेको आहे मुश्किल सां इहो हुनजी कंट्रीब्यूशन हुई मास्टर चंदर जी जो ख़ान साहिब खे राज़ी कई त पोइ पोणा 4 मिंट या 3.5 मिंट जा कुझु कलाम रिकॉर्ड थिया। मास्टर चंदर जो तव्हां जेकॾहिं ज़िक्र कयो त आउं ॿुधाइण चाहींदुसि त उन ज़माने में हिकिड़ा त माण्हू लसो ॻाईंदा हुआ जीअं मास्टर चंदर ॻाए थो, ॿी ऐं रोड़ीअ जे हवाले सां सखर जे हवाले सां वॾो कंट्रीब्यूशन जेको आहे त हीअ जे ख़ालिस निज सिंधी हिन धरतीअ जा वासी जेके हुआ जीअं माई बेगम फ़कीराणी जीअं सूफ़ी रंग कारो लिबास पातो ऐं दरगाही पाण खे सॾाइण लॻी हुनजो दरगाही मीराणी पाण खे इहे मला समेजा समाट इहे क़ौमूं थियनि थियूं त अमा बेगम फ़कीराणी उनजो मीराणी पुटु हो, वरी अख़्तर दरगाही हुनजो सिलसिलो आहे, मुनवर शाह रोड़ी सखर जो ई ज़बरदस्त गायक पैदा थियो, बाद में वरी असांजो सिंगार अली सलीम बि नई इलाइक़े में असांखे मिलियो आहे। पर मूं चयो पियो त हिकिड़ी थींदी आहे सिधी लस गायकी, ही वॾा सिखियल पका पुख़्ता रियाज़त मां निकितल हुआ, इन करे मास्टर चंदर जे मुक़ाबले में हिन जो ॻाइण जेको हो उहो तान पलटे गमक वारो ऐं नोटेशन वारो हुयो। नोटेशन जॾहिं चइबो त माना काफ़ी कलाम अस्थाई अंतरे जे विच में तानू पलटा हणबा आहिनि, इनखे नोटेशन सॾिबो आहे। बेशक त असांजो बीबो ख़ान जेको आहे जंहिं काफ़ी कलाम में नोटेशन हणणु शुरू कया, उस्ताद असांजे आशिक अली ख़ान जादू लाइ विया जीअं में तानू पलटा ईअं नोटेशन हया आहिनि, पर उमैद अली ख़ान वग़ैरह जेके आहिनि उहे नोटेशन कोन कंदा हुआ, उहे सिधी सिधी ॻाईंदा, हालांकि उहे गवैया हूंदा। त हिकिड़ो त असांजे ख़ान साहिबु अलादीन नूनारी जो सिंधी काफ़ी कलाम में स्टाइल इहो हो त जीअं उस्ताद मंज़ूर अली ख़ान हाणे तव्हांखे नोटेशन हणंदो नज़र अचे थो, उस्ताद मोहम्मद जुमन नज़र अचे थो, त उन्हनि खां पहिरीं इहे साॻी गायकी जेका आहे न नए अंदाज़ जी करे पेश करण में अलादीन नूनारीअ जो। ॿियो त सिंधी समाज जूं जेके सिंधी रागणियूं आहिनि जंहिंजो असीं तस्करो करियूं पिया, प्रचार कयूं पिया, जीअं हिंदुस्तान के वॾा शुद्ध राग आहिनि 75, 32, 12 वॾा वॾा राग ठाठ जेके आहिनि, पर सिंध में वरी रागणियूं आहिनि, जीअं राणो बि हिकिड़ी रागणी आहे, मांझ हिकिड़ी रागणी आहे, भैरवी सिंधी भैरवी जंहिंखे पाण था चऊं, मुल्तानी भैरवी अलॻि आहे, सिंधी भैरवी अलॻि आहे, त लोड़ाऊ आहे, मांझ आहे, इहे सभु असांजी पंहिंजूं रागणियूं आहिनि सिंध जूं। इन्हनि में जेके कलाम आहिनि बंदिशनि सां रागणियुनि सां अलादीन नूनारी ॻायूं, अहिड़ियूं तर्ज़ूं छॾियूं आहिनि ग्रामोफोननि में जो उहो अॼु ताईं रीमिक्स में हलंदियूं पियूं हलनि, उन्हनि खे आबदा परवीन बि ॻाए पई, सिंगार अली सलीम तुंहिंजी रमज़ सुना मां छा समझा आसान बि दुश्वार, माना
ही कलवाड़े खां ॿाहिरि जेको कहरवो ऐं दादरो जेके ठीका आहिनि उनमें मुगलई चंचल उनमें क्लासिकल तर्ज़ूं जेको आहिनि ख़ान साहब हला ॾिना आहिनि हुनारी इंट्रोड्यूस करायूं आहिनि हित नहीं तो किथ नहीं त अहिड़ी जेके बि तर्ज़ूं आहिनि उमर देस पंहिंजो विसारण ॾुखियो आहे ही कंहिंजूं तर्ज़ूं ठाहियल आहिनि कंहिंजूं मुतारफ़ करायल आहिनि ख़ान साहब हला ॾिना हुनारीअ जूं आहिनि त हुनजो सिंधी मौसीक़ी ते एॾो वॾो नंढड़ो ई पर वॾो अहसान आहे जेको जीअं गफ़ूर गुल ॾाढी सुठी ॻाल्हि पे कई हुन बिलावल बेल्जियम वारे प्रोग्राम में त 21 सदीअ खां छा 22 सदीअ ताईं बि इहे तर्ज़ूं हलंदियूं रहंदियूं जिन ते छाप हूंदी अला ॾिने नूनारीअ जी। वाह वाह साहब तमामु सुठी ॻाल्हि ॿुधाई। त दोस्तो तव्हां असां गॾिजी ॾिसूं ऐं ॿुधूं था ख़ान साहब जो ॻायल ही कलाम। Ara